मां काथे आया काथे आया हाँ यार हैदर तू घबराए ना पंहिंजे यार सुमर वटि आहीं हैदर अली तोसां पोइ ज़ुल्म कीअं कयो आहे मूंसां ज़ुल्म सूबेदार शरीफ ऐं रेस चंगेज़ खान कयो आहे असां टिननि जो दुश्मन रे चंगेज़ खान आहे हैदर अली ये वठ हथियार ऐं पंहिंजो प्लान कर पोइ ठीकु आहे हाणे रेस चंगेज़ खान ऐं सूबेदार शरीफ खां रत जी रांदि शुरू कंदासीं हिन जी निकितल पहिरीं गोली सूबेदार शरीफ जो पहिरियों सीनो हूंदो ऐं उन खां पोइ रेस चंगेज़ खान सां रत जी रांदि शुरू